नासिन कोलाची में मामूली ॻाल्हि तां उमराणी ऐं राहमा बिरादरी जे ॿिनि में झगड़ो थी पियो आहे। झगड़े जे नतीजे में 4 औरतुनि समेत 13 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। वधीक तफ़सील ॿुधण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि सरदार भट्टी। जी सरदार, कहिड़ा तफ़सील आहिनि? सायरा ईअं आहे त गुलाची वेझो तराई हिकु शहर आहे जिते अॼु मामूली ॻाल्हि तां तकरार थी पियो, जंहिंमें उमराणी ऐं राहिमा बिरादरी विच में हिकु झगड़ो थी पियो। लठनि ऐं कुहाड़ियुनि जो आज़ादाना इस्तेमालु थियण सबबि 13 माण्हू शदीद ज़ख़्मी थी पिया, जिन खे फौरी तौर ते ॻोठाणनि पंहिंजी जेको आहे हिमत सां सिविल अस्पताल गुलाची पहुचायो, जिते उमराणी बिरादरी जा अली ग़ुलाम सादक, अदील, शाज़ेब, वसीम ऐं उमराणी ज़ख़्मी थिया, जॾहिं त ॿी बिरादरी जा जेके आहिनि उनमें औरतूं पिणु शामिल हुयूं जेके ज़ख़्मी थियूं आहिनि, जंहिंमें जेके मूंखे कुझु नाला मिलिया आहिनि उनमें वहाब, मुजीबुर रहमान, शोएब, राइमा इहे शामिल आहिनि। इन्हनि जा ॿिन्हिनि खे जेको आहे ॻणित जोगी हालत में कुझु खे जेको आहे सिविल अस्पताल हैदराबाद पिणु रेफर कयो आहे। वाक़े खां पोइ तराई शहर में ॿिन्हिनि धुरनि जे विच में वधीक छिकताण बरक़रार थी वई आहे ऐं इन मौक़े ते ॾिसंदे जेको आहे SSP बदीन जेको आहे हुते पुलिस नफ़री पिणु जेकी आहे वधीक मोकिले छॾी आहे। हेसि ताईं उन खां पोइ को बि अणदड़ वाक़ियो पेश न आयो आहे, लेकिन शहर जेको तराई आहे हिन ते सोग जी सूरत हाल में आहे। जी सायरा। सरदार भट्टी, महिरबानी अमां जी।